सियारे जी मौसम शुरू थींदे ई मच्छीअ जो इस्तेमालु वधी वेंदो आहे। उन सां गॾु मुख़्तलिफ़ खाधनि जी मच्छी खाइण खां पोइ खीर पीअण या न पीअण ते बि वॾो बहस हूंदो आहे। आमतौर ते माण्हू मच्छी खाइण जे मथां खीर पीअण खे ग़लति अमल सम्झंदा आहिनि। इहो हर हंधि चयो वेंदो आहे त मच्छीअ जे मथां खीर पीअण सां जिस्म ते अछनि दागनि वारी बीमारी बग थी वेंदी आहे। पर साइंसी उसूलनि ऐं सबूतनि जे हवाले सां इहे ॻाल्हियूं केतिरी हद ताईं हक़ीक़त आहिनि या न, अॼु असां इन बाबति ॿुधाईंदासीं। सिहत ऐं चमड़ीअ जे माहिरनि जो चवणु आहे त जिस्म ते अछनि दागनि वारी बीमारी बग जो मच्छी ऐं खीर गॾाए खाइण सां को बि तालुक नाहे। न रुॻो एतिरो, पर इहा बीमारी कंहिं बि खाधे पीते जे करे थींदी ई नाहे। माहिरनि जो चवणु आहे त बग हिकु ऑटो इम्यून बीमारी आहे जंहिंमें इंसान जो मुदाफ़ियती निज़ाम जिस्म खे रंग ॾींदड़ मेलोनिन नाले सेल्स ख़िलाफ़ पाण मुरादो तौर एंटीबॉडीज़ ठाहिण शुरू कंदो आहे, जंहिंजे करे उन्हनि एंटीबॉडीज़ जे हमले में मेलोनिन ख़तम थी वञण सबबि उन जा असर जिस्म ते वाज़िह तौर नज़र ईंदा आहिनि, जंहिंखे असां बग चवंदा आहियूं। सिहत जे हिकु माहिर जो चवणु आहे त मच्छी ऐं खीर गॾाए न खाइण हिकु बेबुनियाद ॻाल्हि खां सवाइ कुझु बि न आहे। हक़ीक़त में साइंसी बुनियादनि ते अहिड़ो कुझु बि नाहे थींदो। ईअं कॾहिं बि नाहे त मच्छी ऐं खीर गॾाए खाइण खां पोइ का नई ऐं अलॻि शइ ठहंदी हुजे जेका जिस्म ते अहिड़ा अछा दाग छॾे थी। कुझु माण्हुनि जो चवणु आहे त इहो हिकु यूनानी तिबी फ़लसफ़ो हो, जंहिं तहत कुझु माण्हुनि उन वक़्त में शयुनि जी थधी ऐं गरम तासीर हुजण करे ॿिन्ही खे गॾाए खाइण खां रोकींदे इहो चयो हो त अहिड़ियूं शयूं गॾाए खाइण सां बग न बि थिए पर मादे जा मसइला थी सघनि था। सिहत जे माहिरनि जो चवणु आहे त थधी ऐं गरम शयुनि जे गॾाए खाइण सां को अहिड़ो फ़र्क़ु नाहे पवंदो, जॾहिं त खाधे जो मिक़दारु ज़रूरु जिस्म ते असर छॾींदो आहे, जंहिं ते घणो ग़ौर कयो वञे। का बि शइ हद खां वधीक खाइण सां चमड़ीअ जा मसइला थी सघनि था, जेको फूड एलर्जीज़ जे ज़मरे में अचे थो। कुझु माण्हुनि जे जिस्म में अॻुवाट ई चमड़ी या रत में कुझु खाधा बर्दाश्त न करे सघण जी सलाहियत हूंदी आहे, जंहिंजे करे चमड़ीअ जा मसइला थी सघनि था, जहिड़ोक दॿनि वारे मसालनि में मौजूदु प्रिजर्वेटिव, एडिटिव या फूड कलर जे करे बि एलर्जी थी सघे थी। ऐं मिर्चुनि जो घणो इस्तेमाल बि चमड़ीअ जे मसइलनि जो सबबु बणिबो आहे। यादि रहे त अॼुकल्ह अहिड़ा रेस्टोरेंट्स बि मौजूदु आहिनि जेके मुख़्तलिफ़ तरीक़नि जा खाधा पचाइण लाइ मच्छीअ खे खीर में गॾाए बि तयारु कनि था, जंहिंखे वॾे शौक़ सां इस्तेमालु कयो वेंदो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk